जाती रिपोर्ट बाबू गुलाम सिंह माला मूजिब जाती साहिल पट्टी के मशहूर बुजुर्ग पीर सूमरो रहमतुल्लाह जो सालियानो उर्स मुबारक शुरू थी वियो, जंहिंमें शिरकत लाइ दरगाह जे हज़ारे मुरीदनि दरगाह भरिसां पाथारियूं क़ाइम करे छॾियूं आहिनि। जॾहिं त दरगाह जे उर्स मुबारक जो इफ्तिताह माहिगिरनि तंज़ीम पाकिस्तान फिशर फोक फोरम जे चेयरमैन महरान अली शाह मज़ार ते सवे माहिगिरनि पारां रैली कढी चादर चाढ़े इफ्तिताह कयो। उन मौके ते फिशर फोक फोरम जे मरकज़ी अॻवान नूर मोहम्मद तैमूर, आदल लगारी ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। ॿिए तरफ़ फिशर फोक फोरम तरफ़ां साहिली पट्टी ते माहिगिरनि जी तक़रीब मुनक़द कई वई, जंहिं तक़रीब खे फिशर फोक जे चेयरमैन महरान अली शाह ख़िताब कंदे चयो आहे त फिशर फोक फोरम जे बानी मरहूम महमूद अली शाह आख़िरी घड़ी ताईं मलाहनि जे हक़नि लाइ जदोजहद कई आहे। इंडिया जेल में बेगुनाह क़ैद काटींदड़ पाकिस्तानी माहिगिरनि खे आज़ादी ॾियारण में वॾो किरदारु अदा कयो आहे। हिन चयो त आउं उन जदोजहद खे जारी रखंदे मलाहनि जे हक़नि लाइ मलाहनि सां हर क़दम ते गॾु रहंदुसि।